सांगड़ मां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जे हुकम ते रोशनी में डिस्ट्रिक्ट रिक्रूटमेंट कमेटी जोड़ी वई। कमेटी चेयरमैन डिप्टी कमिश्नर सांगड़ मोहम्मद इसाक ऐं मुख़्तलिफ़ खातनि जा ऑफिसर ऐं सेक्शन ऑफिसर ऑफ सर्विस जनरल एडमिनिस्टर खातो अशरफ हुसैन अंसारी खे मेंबर बणायो वियो। ज़िले रिक्रूटमेंट कमेटी पारां अॼु कमिश्नर ऑफिस सांगड़ में माज़ूर जे 5% कोटा ते मुख़्तलिफ़ खातनि में ग्रेड 1 ऐं 2 जी भर्तियुनि लाइ माज़ूरनि जा इंटरव्यू वरिता विया। यादि रहे त सर्विस डिपार्टमेंट जे जनरल एडमिनिस्टर माज़ूरनि जा कागज़ जमा कराया हुआ, जिन माज़ूरनि जी सहूलियत खे नज़र में रखंदे सॼी सिंध जे हर ज़िले जे हेडक्वार्टर्स में माज़ूर जा इंटरव्यू बि वरिता वेंदा। सर्विस जनरल एडमिनिस्टर डिपार्टमेंट जे सेक्शन ऑफिसर चेयरमैन रिक्रूटमेंट कमेटी डिप्टी कमिश्नर सांगड़ मोहम्मद इसाक, एडिशनल डिप्टी कमिश्नर 1 इरशाद इब्राहिम सिद्दीकी ऐं डिपार्टमेंट जे ऑफिसरनि जिन खे कमेटी जा मेंबर बणायो वियो उन जा माज़ूर माण्हुनि जा इंटरव्यू कया। कमेटी जे चेयरमैन डिप्टी कमिश्नर सांगड़ मोहम्मद इसाक ऐं सेक्शन ऑफिसर सर्विस जनरल एडमिनिस्टर अशरफ हुसैन अंसारी इन मौके ते चयो त सुप्रीम कोर्ट जे हुकम जी रोशनी में इंटरव्यू जो मरहलो 2 ॾींहं में मुकमल कयो वेंदो। माज़ूरनि जा इंटरव्यू 2 ॾींहंनि ते मुश्तमिल आहिनि। 3 तालुकनि शिदातपुर, सांगड़ ऐं सिंजोरे जे माण्हुनि जा इंटरव्यू अॼु वरिता वेंदा, जॾहिं त टंडो, आदम जाम, नवाज़ अली, खिपरो तालुके जे माण्हुनि जो इंटरव्यू सुभाणे वरिता वेंदा। इन खां पोइ अहल माण्हुनि खे भर्ती कयो वेंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।